असांजा सुशील जी BA ऑनर्स इंग्लिश लिटरेचर जे अंदरि कयो अथनि, MLW मास्टर इन ह्यूमन रिसोर्स, ऐं सभिनि खां वॾी ॻाल्हि उहे वाइस प्रेसिडेंट मनी टेलीविज़न जा आहिनि ऐं उन्हनि आस्था टेलीविज़न जे अंदरि बि कमु कंदा आहिनि। गेस्ट लेक्चर एट सेंट जेवियर्स कॉलेज मुंबई में बि ॾींदा आहिनि। टेलीविज़न सीरियल्स ठाहिया अथनि, राउंड अबाउट 200 खां मथे एपिसोड उन्हनि डायरेक्ट कया आहिनि, ठाहिया आहिनि, ऐं इंग्लिश लैंग्वेज जा क्लासिस हलाईंदा आहिनि, कंडक्ट वॉइस कल्चर वर्कशॉप्स ऐं रेडियो प्रोग्राम बि होस्ट कंदा आहिनि। ऐं इन्हनि जो हिकु ख़ासि प्रोग्राम रेडियो जो मथां हले थो कृष्णा.com ते, जेको दिल के नज़र से जंहिंजो ब्रॉडकास्ट चालू आहे। ऐं अञा चङो ई माना तव्हांजे थोरो अखि बंदि करे सर जो आवाज़ु ॿुधंदो त तव्हांखे जस्ट लाइक अमिताभ बच्चन जो बि आवाज़ु ॿुधी सघंदो तव्हां हुनजे अंदरि। त मां पवन जी खे रिक्वेस्ट थो कयां त सुशील सर खे उहे स्टेज ते खणनि ऐं अॼु जा जेके वीचार आहिनि। सर, मां तव्हांखे थोरो विषय हटके ॾिनो आहे, तव्हांजो जेको मां अॼु बायोडेटा पढ़ियो मां हुन मथां हिकदमि माना छाजो फिदा थी वियो आहियां। त मां तव्हांखे चवंदुसि सिंधी लैंग्वेज ऐं सिंधी इतिहास लाइ असां वटि चङा वेठा आहिनि इतिहासकार, त तव्हां थोरो अॼु जे ज़माने में असांजा यंगस्टर कीअं अॻियां वधनि, तव्हांजो जेको प्रोफाइल आहे उन प्रोफाइल खे कीअं अचीव कनि ऐं कहिड़े कहिड़े सिस्टम जे अंदरि अची करे कीअं उनखे अचीव कनि, थोरो उन मथां रोशनी विझंदो त ॾाढी वॾी महिरबानी थींदी। थैंक यू रतन जी, बहुत महिरबानी, शुक्रिया तव्हां मूंखे सॾु कयो हिन तव्हांजे हिन ख़ूबसूरत वेबिनार में। मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां रतन चावला जी। एॾो सुठो वेबिनार कंडक्ट करणु पंहिंजो पाण में हिकु ॾाढी डेडिकेशन ऐं कमिटमेंट ॾेखारे थी पई, उहो तव्हांजी नज़र अचे थी पई। सो थैंक यू सो मच। सिंध जो इतिहास त ख़ैर हाणे निहालानी साहब बि ॿुधायो ऐं तव्हां ॿुधाए रहिया आहियो, ॾाढो दिलचस्प आहे। हिन दौर में 2020 में 21st सेंचुरी में असांजा सिंधी कीअं अॻिते वधनि, यंगस्टर्स ख़ासि करे असांजा सिंधी यंगस्टर्स जेके मां काफ़ी कॉलेज में पढ़ाईंदो आहियां, सेंट जेवियर्स कॉलेज में पढ़ाईंदो आहियां, इंस्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज़ में पढ़ाईंदो आहियां, काफ़ी कॉलेज में पढ़ाईंदो आहियां एंड ऑल ओवर द कंट्री। त टैलेंटेड त आहिनि सिंधी बॉयज़ एंड गर्ल्स स्टूडेंट्स, दे वेरी टैलेंटेड। हाणे जेकॾहिं हुननि खे मीडिया में करियर ठाहिणो आहे त उन लाइ खपे डेडिकेशन, जीअं तव्हांखे आहे रतन जी, उहो ई सेंस ऑफ कमिटमेंट खपे। मीडिया में कामयाबी त मिलंदी आहे, लेकिन स्ट्रगल भी, कश्मकश भी काफ़ी आहे। जीअं असां चवंदा आहियूं सभई मीडिया में अक्सर चयो वेंदो आहे त कामयाबी लाइ तव्हांखे 80% महिनत खपे, लेकिन 20% लक भी खपे, क़िस्मत जो साथ भी खपे। सो इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ द टू, लक एंड हार्ड वर्क, परसिवियरेंस, परसिस्टेंस। त पहिरीं ॻाल्हि इहा आहे, मुंहिंजी जेका ऑब्ज़र्वेशन आहे रतन जी, त उहा ईअं आहे त सिंधी बॉयज़ ख़ासि करे जेके आहिनि टैलेंटेड, पर्सनैलिटी सुठी आहे, शख़्सियत तमामु सुठी हूंदी आहे, लेकिन बिकॉज़ समवेयर अलोंग द लाइन असांजा जेके पेरेंट्स आहिनि न, माना असां जेके पेरेंट्स आहियूं या ग्रैंड पेरेंट्स आहियूं, असां पंहिंजे ॿारनि में उहो सेंस ऑफ प्राइड, हिकिड़ो फ़ख्र जी भावना सिंधीअ जे बारे में, सिंधी ॿोली जे बारे में या सिंधियत जे बारे में न विधी आहे। जेको लास्ट 30-40 साल जीअं वॉट एवर द रीज़न्स, सिंधी पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॻाल्हाईंदा न हुआ, हिंदी में ॻाल्हाईंदा हुआ, जेका बि लोकल भाषा हूंदी ख़ासि करे हिंदी में ई ॻाल्हाईंदा हुआ। उन जो असरु ईअं थियो, साइकोलॉजी ईअं थी त असांजा ॿार सिंधी लुक वेरी स्मार्ट, दे लुक टैलेंटेड, डैशिंग भी आहिनि, सभु कुझु आहे, लेकिन somewhere along the line, somewhere in that conscious and subconscious mind, in that psyche, mindset, there's that lack of confidence. वो हाणे lack of confidence जी ख़बर कीअं पवंदी, if you observe them very very closely. वो मां हिते कॉलेज में पढ़ाईंदा आहियूं, जीअं तव्हां जो स्कूल आहे तीअं, त मूंखे लॻंदो आहे त भई why is it कि हिननि में सभु कुझु आहे लेकिन कॉन्फिडेंस कोन्हे, आत्मविश्वास कोन्हे। See, रणवीर सिंह हिकिड़ो ई आहे जेको हाणे हीरो थियो आहे, but he also doesn't say any time openly कि हो सिंधी आहे।
हालांकि हिकु ॿिनि प्रोग्राम में जय झूलेलाल चयो हुई, उहा ॻाल्हि सुठी हुई, वणी। त मां ॿ कविताऊं तव्हांजे साम्हूं पेश करणु चाहींदुमि जेके असांखे पंहिंजे यंगस्टर्स खे ॿुधाइणी खपनि। हाणे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो रतन जी या गुरनानी साहब या निहालानी साहब, त मां सिंधी कविताऊं खणी करे हिकु सिंधी फिल्म ठाहे रहियो आहियां। माना हाणे प्लानिंग चालू आहे, सिर्फ़ु सिंधी कविताऊं, कमाल जूं कविताऊं, मोटिवेशनल, इंस्पायरिंग, प्रेरणादायी। त उन्हनि जो बेस रखी करे हाणे असांजो स्क्रिप्ट चालू आहे, उनखां कंपोज थींदो। काफ़ी टैलेंटेड छोकिरनि खे असां इनवाइट करे रहिया आहियूं, भई असां अचो। असां हिन लाइ क्राउड फंडिंग बि इनवाइट करे रहिया आहियूं। त हिकिड़ी कविता आहे, तव्हां सभिनी ॿुधी हूंदी, तॾहिं बि मां हाणे इन करे थो ॿुधायां जो यंगस्टर्स खे ॿुधाइणु खपे त सिंध मुंहिंजी अमां, सिंध मुंहिंजी अमां, सूंहं तुंहिंजे मथां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां, हिकु कलम हिकिड़ो मां, हिकु कलम हिकिड़ो मां, कीअं पूरो पवां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं असांजा सिंधी स्टूडेंट्स, सिंधी यंगस्टर्स ये कविताऊं ॿुधंदा, हीअ कविता ॿुधंदा, ज़रूर किथे न किथे इंस्पायर थींदा, छाकाणि हुन में मोटिवेशन आहे। हिकिड़ी ॿी तमामु ख़ूबसूरत कविता आहे रतन जी, जेका तव्हांखे स्कूल में डेफिनेटली सभिनी खे ॿुधाइणु खपे। कॾहिं मूंखे इनवाइट कयो, मां ॿुधाईंदुमि, मां तव्हांखे पंहिंजो वीडियो थो मोकिलियांव। नल्ला जवेरी साहब हिकु महान कवि आहिनि सिंधीअ जा, महान कवि, काफ़ी कमु कयो अथऊं, काफ़ी लिखियो अथऊं। अॼु हू बॉम्बे में रहंदा आहिनि, वॉर्डन रोड ते शाम निवास में, 80 साल जा हूंदा। उनजी हिकिड़ी कविता आहे, तव्हां सभिनी खे तव्हां शायदि ॿुधी बि हूंदी, त वरी बि ॿुधो ऐं गौर कयो हिन कविता ते। हिन जे कविता जो नालो आहे, नंदलाल जवेरी साहब जी कविता आहे, मां पल पल जो पांधी, इंग्लिश में अ ट्रैवलर इन टाइम। हे सिंधी क़ौम जे बारे में आहे। तव्हां ही कविता ॿुधंदा, गुरनानी साहब, हासनन जी, रतन जी, त तव्हांखे सॼो सिंध जो इतिहास नज़र ईंदो। आफ्टर पार्टीशन, पल पल जो पांधी जी शुरुआत थी आहे। हर खिन नई हुई मुक़ाबलो निश्चित हो, हर खिन नई हुई मुक़ाबलो निश्चित हो, पैसो पट ते पियो न हो, पैसो पट में पूरियल हो, मूं हथ हलाए पैसो कढियो पट मां, पैसे वरितुमि गाह, कुझु गाह ॾिनुमि गांइ खे, कुझु गाह ॾिनुमि गांइ खे, गांइ ॾिनो खीर, खीर ॾिनुमि अम्मा खे, अम्मा कई आसीस, कुझु गाह ॾिनुमि पेट खे, पेट ॾिनी हिम्मत, हिम्मत ऐं आसीस सां, हिम्मत ऐं आसीस सां मूं खयो छॿो, छॿे खां पिड़ी, पिड़ीअ खां हटड़ी, हटड़ी खां हट, मूं हट जोड़े जोड़िया स्कूल कॉलेज ऐं अनेक अस्पताल, मूं हट जोड़े जोड़िया स्कूल कॉलेज ऐं अनेक अस्पताल, स्कूल कॉलेज ऐं अस्पताल मूं ॾिना प्रजा खे, प्रजा कोन ॾिनो को घोड़ो, मूं बि किथे चाहियो थे घोड़ो, हर खिन नई जो हुई मुक़ाबलो निश्चित जो हो, हर खिन नई जो हुई मुक़ाबलो निश्चित जो हो, खिन सुञाणे नित छॾे मां अनित जो पांधी थियुसि, खिन सुञाणे नित छॾे मां अनित जो पांधी थियुसि, अनित में नित जो निर्माण कयो, असुर में सुर जो निर्माण कयो, शरणार्थी हुयुसि, शरणार्थी हुयुसि, पर पुरुषार्थ जी छांव में आश्रम जो निर्माण कयो, पंहिंजे पराए वेसाए बेवेसाए खे शरण ॾिनी, अॼु बि नित आहे किथे, असां सिंधियुनि लाइ अॼु बि नित आहे किथे, चओ तरफ़ अनित जो ई आलम आहे, हर पल नओं आहे, अॼु सिंधियुनि लाइ हर पल नओं आहे, मुक़ाबलो क़ाइमु आहे, पोइ छा जो मूंखे धरती कोन्हे, पोइ छा जो मूंखे धरती कोन्हे, जित जित मुंहिंजा पेर आहिनि, साई मुंहिंजी धरती आहे, साई मुंहिंजी सिंध आहे, जित जित मां आहियां, उत उत मां अझो अॾियो आहे, पुरुषार्थ सां नित नओं सिंध अॾियो आहे, अनित में नित जो नाचू आहियां, मां नाचू मां शिव मां कल्याण आहियां, मां नाचू मां शिव मां ई कल्याण आहियां, अनित में नित जो सौदागर आहियां, मां सिंधी आहियां, मां सिंधी आहियां, मां सिंधी आहियां, आई एम प्राउड टू बी अ सिंधी, मूंखे फ़ख्रु आहे सिंधी थियण जो। ही कविता हुई नंदलाल जवेरी साहब जी, मां पल पल जो पांधी, अ ट्रैवलर इन टाइम। ॾिसो, असां सिंधियुनि सॼे देश लाइ इकोनॉमी में एतिरो वॾो कॉन्ट्रीब्यूशन, जो तव्हां सभिनी बि चयो अॻु में, जसलोक हॉस्पिटल, केसी कॉलेज, नेशनल कॉलेज, तव्हां नाला खणंदा वञो, विवेकानंद कॉलेज, हिंदुजा हॉस्पिटल ऐं ॿियो घणो कुझु, लेकिन जीअं हुननि चयो आहे त भई स्कूल कॉलेज ऐं अनेक अस्पताल मूं ॾिना प्रजा खे, प्रजा कोन ॾिनो को घोड़ो, मूं बि किथे चाहियो ते घोड़ो, असांखे न मिलियो न कुझु बि, उल्हासनगर जो नालो सिंधु नगर में नथो थिए। ख़ैर,
त असां जेकॾहिं ही कविताऊं पंहिंजे यंगस्टर्स खे ॿुधायूं, भले तव्हांजे करिकुलम में हुजनि न हुजनि तव्हांजे सिलेबस में, बट यू कैन ही जीअं तव्हां ॾाढो ब्यूटिफुल वेबिनार रखियो आहे त यंगस्टर्स लाइ ही ॼाण मां उमीद त मां फिल्म जल्द ठाहींदुमि त मां उहा बि फिल्म त उन में त सभु गाना पोएम्स इस्तेमालु करणु एज सॉन्ग्स। त ॿी ॻाल्हि ॿियो सिंधियुनि खे सिंधी बॉइज़ खे मां हिकु ॻाल्हि ॿुधाइणु चाहींदुमि, सिंधी बॉइज़ एंड गर्ल्स खे स्टूडेंट्स खे, मुंहिंजो हिकिड़ो शो ईंदो जीअं तव्हां रतन जी चयो दिल से ऐं दिल की नज़र से, 10 सालनि खां उहो शो हिंदीअ में ईंदो राति जो 8 खां 12 ताईं, US में ईंदो आहे राति जो 8 खां 10 ताईं, इंडिया में ईंदो आहे 8 खां 12 ताईं। त मूंखां पुछंदा आहिनि भई तूं हिंदी शो कंदो आहे, हुन में उर्दू काफ़ी इस्तेमालु कंदो आहे, हिंदुस्तानी इस्तेमालु कंदो आहे, इंग्लिश काफ़ी इस्तेमालु कंदो आहे, हाउ इज़ इट, पर तूं एतिरी तुंहिंजी लैंग्वेज सुठी कीअं आहे? त रतन जी हिन जो हिकिड़ो राज़ आहे, तमामु सिंपल राज़ आहे, देयर इज़ ओनली अ सिंपल सीक्रेट टू द होल थिंग, छाकाणि जो मुंहिंजी सिंधी सुठी आहे। मां बचपन खां वठी नंढेपण खां वठी सिंधीअ ते ध्यानु ॾिनो, पंहिंजो पाण मां सिखंदो वियुमि। सिंधीअ में ॾाढी ख़ूबसूरती अथव रतन जी, तव्हां सभिनी खे ख़बर आहे उहा। ॾिसो ही खाधो ख़राबु आहे, ख़राबु न की ख़राबु, मुंहिंजो खून ख़राबु आहे। जेकॾहिं असां पंहिंजे ॿारनि खे सिंधीअ जी ख़ूबसूरती ॿुधाईंदासीं त डेफिनेटली पोइ उन्हनि खे पंहिंजी चवणु तव्हांजी सिंधी सुठी हूंदी, तव्हांजी हिंदी सुठी थींदी, तव्हांजी उर्दू सुठी थींदी, तव्हांजी पंजाबी सुठी थींदी, तव्हांजी इंग्लिश सुठी थींदी। बिकॉज़ इहो चयो वियो आहे, जर्मन लैंग्वेज साइंटिस्ट प्रूव कयो आहे, साबित कयो आहे त जॾहिं तव्हांजी पंहिंजी मदर टंग सुठी हूंदी त तव्हांजी ॿियूं लैंग्वेजिस वधीक सुठी हूंदियूं। ईअं ॿार सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, सिंधी ॿार डेफिनेटली सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, इंग्लिश बि सुठी, लेकिन व्हेन इट कम्स टू देयर ओन लैंग्वेज पंहिंजी ॿार ॿोली न ॻाल्हाईंदा आहिनि, हमको सिंधी नहीं आता है। अरे छा आहे भई, त पॉइंट इज़ उन्हनि खे असां कॉन्फिडेंस न ॾिनो औरतनि जी बि असांजी ॿोली हाणे जीअं हाणे हासनन साहिबु हिकिड़ो इतिहास ॿुधायो, जिन सूरमनि जूं कहाणी ॿुधायूं, ॾाढो ख़ूबसूरत कहाणी, किथे ख़बर अथनि उन्हनि खे? जेसि ताईं असां उन्हनि खे पंहिंजे शाह अब्दुल लतीफ़ जी ॻाल्हि न कंदासीं, अरुण बाबानी जी ॻाल्हि न कंदासीं, रश्मि रमानी जी ॻाल्हि न कंदासीं, या पंहिंजी कविताउनि जी कवियुनि जी ॻाल्हि न कंदासीं, त हुनखे ख़बर कीअं पवंदी त असां आहियूं केरु? असांजो सुवालु ईअं नथो आहे मां केरु आहे, हू मां आहे। जॾहिं मराठा पंहिंजे मराठी में एतिरो फ़ख्रु रखनि था, गुजराती रखनि था, असांखे त असांखे पंहिंजे बारे में कुझु ख़बर ई कोन्हे। सो असांखे उन्हनि में हिकिड़ो कॉन्फिडेंस इंस्टिल करणो पवंदो ॿारनि में, ऐं उहो बि ज़बरदस्ती न, भई अचो लेट्स टॉक अबाउट पोएट्री, हे विलियम शेक्सपियर जी पोएट्री ही आहे, मराठी पोएट्री ही आहे, इंग्लिश गुजराती पोएट्री, सिंधी पोएट्री बि अथव। तव्हांखे ख़बर आहे, हाणे तव्हांखे शायदि ख़बर हूंदी, शाह अब्दुल लतीफ़ जी इंग्लिश ट्रांसलेशन त उन वक़्तु बि थी, 19th सेंचुरी जा पोएट हुआ, तंहिंखां हिकिड़े ब्रिटिशर बि हुनजी कई। हाणे रिसेंटली जेको रोहन मूर्ति आहे ना, इंफोसिस जो रोहन मूर्ति, नारायण मूर्ति जो पुटु, उन रोहन क्लासिक शुरू कयो आहे, त उन में सभिनी लैंग्वेज जा जेके बि मास्टर पीसिस आहिनि, क्लासिक आहिनि, उहे किताब वरी ट्रांसलेट कराइनि इंग्लिश में। त शाह अब्दुल लतीफ़ जी ट्रांसलेशन मॉडर्न इंग्लिश में कराई अथई वरी हाणे 2 साल में। त माण्हुनि खे असांजे लिटरेचर जो असांजे ॾाढो क़दुरु आहे। त मुंहिंजो पॉइंट छा आहे, असांखे जेकॾहिं पंहिंजे ॿारनि में कॉन्फिडेंस विझणो आहे, आत्मविश्वास ॾियणो आहे, उन लाइ असांखे उन्हनि खे पंहिंजी भाषा, पंहिंजी तहज़ीब, पंहिंजी संस्कृति केतिरी ख़ूबसूरत आहे उहो ॿुधाइणो पवंदो। इहो कमु वॾनि जो आहे। ॿार जॾहिं पैदा थींदो, असां जेकॾहिं शुरू कंदासीं कैसा हेड़े क्या हाल हेड़े, त पोइ त सिंधी त विसरी वई न, ईंदी न। त इट इज़ द पेरेंट्स एंड द ग्रैंड पेरेंट्स रिस्पॉन्सिबिलिटी कि उहो हुननि में कॉन्फिडेंस विझनि। इहा ग़लती वॾनि जी आहे, ॿारनि जी बिल्कुलु कोन्हे। त उन्हनि खे असांखे ईअं ई करिणो पवंदो, पंहिंजी भाषा जी जेकॾहिं तव्हांखे उर्दू सिखणी आहे त सिंधी सिखो न, आसान अथव उर्दू सिखणु। हाणे जीअं शीना ठाकुर जेको ॾाढो सुठो ॻाए, ब्यूटिफुल हो, तमामु ख़ूबसूरत हो। हाणे सम्झो कॾहिं कॾहिं हे जेके म्यूज़िकल शो में सिंधी ॿार अची ॻाईंदा आहिनि त हुननि जा आवाज़ सुठो हूंदो आहे, पर हुननि जा उच्चार ग़लति हूंदा आहिनि। ख खे ख चवंदा, ग़ खे ग़ालिब खे ग़ालिब चवंदा, त हुते मार खाई वेंदा आहिनि, पोइ हुनजी सिलेक्शन न थींदी आहे। सो असांजी सिंधी त कमाल जी भाषा आहे न, हुन में सभु कुझु आहे, सभु प्रोनाउंसिएशन सभु आई आहिनि, त उन्हनि खे उन्हनि सभिनी सां इंट्रोड्यूस करिणो पवंदो। त मुंहिंजे ख़्याल में इहो हाणे मुंहिंजे ख़्याल में अवेयरनेस वधी वई आहे, उहो ज़रूरु थींदो हाणे। यस रतन जी, धन्यवाद। मां तव्हां सां हिकु अर्ज़ु कंदुसि, माना थोरो ई कोरोना पीरियड जो वञणु ॾियो, त असां देवलाली नासिक में असांजा 2 स्कूल आहिनि, त हुते तव्हांखे हिकु या 2 ॾींहं इनवाइट करे इहे सभु जेकी नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, सभु नंढियूं ॻाल्हियूं, पर इन नंढी ॻाल्हियुनि जे मथां ई सॼो असांजो फाउंडेशन बीठल आहे, जेको असां हेठि ॾिसूं नथा।
त इहो फाउंडेशन असांखे तव्हां अची करे वरी ॾेखारींदा, असांजे ॿारनि खे ॿुधाईंदा त हुननि जो ईंदड़ जेको भविष्य आहे त हुन भविष्य जे अंदरि उहो कमु करे कि तव्हां जहिड़ो वरी पंहिंजे पाण खे बीहारनि ऐं जेके बि नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि असांजा आसन सर वग़ैरह इन मथां ध्यानु ॾींदा आहिनि, पर छा थींदो आहे काई बि ॻाल्हि सोनारे खां कन टोपाइण वक़्तु माण्हू खे थोरो सुठो लॻंदो आहे। असांजी पंहिंजे लोकल जे असांजो मास्टर कोई चवंदो न त उहो चवंदा अरे छॾियो यार छा मस्ती था कयो तव्हां, पर जो तव्हां जहिड़ो कोई शख़्सियत ईंदो ऐं उहो ॿुधाईंदो भई न कन हीअं टोपबो आहे त बराबरि ध्यानु ॾींदा। तव्हांजे वीचारनि खे मां सलाम थो कयां ऐं तव्हांखे धन्यवाद थो कयां, तव्हां असांजे विच में अॼु आयो ऐं पर्सनली मुंहिंजी बि अखियूं खुलियूं हुयूं। मां बि हिननि नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि जे मथां ध्यानु न ॾींदुसि, पर हाणे पक सुभाणे खां वठी असांजे लेबर रोड जे अंदरि ॾाढा किताब पिया आहिनि, मां उन्हनि खे कढी करे पढ़णु शुरू कंदुसि ऐं वधि में वधि ॿारनि खे पढ़ाइण जी कोशिशि कंदुसि। हिकिड़ी ॻाल्हि मां रतन जी हिकु ॻाल्हि सिर्फ़ु चवंदुमि, हिकु जुमिलो तव्हांजे हिन ॻाल्हि खे ॿुधाइण लाइ त मां ज़रूरु ईंदुमि, मूंखे ख़ुशी थींदी जाम। ऐं ॿारनि में सिर्फ़ु पंहिंजे संस्कृति ऐं ॿोलीअ लाइ कॉन्फिडेंस वधाइणो आहे असांखे बसि। असांजा ॿार टैलेंटेड आहिनि, सिंधीज़ आर वेरी गुड। असांजा वॾा किथो न किथे पहुचाए साईं, कुझु असां जीअं न जवेरी साहिब जी कविता ॾिठो न, छबो कयो पिड़ी पिड़ी खां हटड़ी हटड़ी खां हट वरी अस्पताल ठहियो, त असां में दम आहे। उहो असां बेबुनियाद थी विया आहियूं न, असां पंहिंजी बुनियाद खे विसारे वेठा आहियूं, त उहो आणो त मां मूंखे इनवाइट कजो, ख़ुशी सां उहो ई असांखे पंहिंजो फाउंडेशन तयारु करणो आहे। यस यस फाउंडेशन जंहिंमहिल असांजा 52 जेके अल्फाबेट आहिनि जंहिंमहिल उहे कंप्लीट ॻाल्हाइण अची वेंदा ऐं उन्हनि मां वाक्य रचना कंदा, उहो वाक्य रचना मथां जंहिंमहिल ॿी भाषा जो कवर चढ़ंदो त पंहिंजो पाण ई सभु भाषाऊं एकदमि सही नमूने सां हलणु शुरू थी वेंदियूं। बसि उन्हनि खे हा धन्यवाद तव्हांजो। यस यस धन्यवाद। ऐं मां जय झूलेलाल, जय झूलेलाल।